समूरी सिंध जियां टंडोलायर में भी सिंध टीवी नेटवर्क पारां मज़लूम न्याणियुनि सां साथ जे वचन जे सिरे हेठि सकावती ॾींहुं भरपूर नमूने मल्हायो वियो। टंडोलायर प्रेस क्लब साम्हूं मुख्य तक़रीब कोठाई वई। उन मौक़े ते सिंध तरक़ी पसंद पार्टी जीए सिंध महाज जे अॻवाननि ऐं ॿियनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िंदा क़ौमूं पंहिंजी सकाफ़त ईअं मल्हाईंदियूं आहिनि। वर्ग जा बिलख़सूस तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियूं ऐं हिन दफ़ा जेको आहे बहितरीनु हिकिड़ो न्याणियुनि जे नाले ते जेको ही कल्चर डे उनखे इहो कयो अथनि न्याणियुनि खे डेडिकेट, त उन हिसाब सां आउं सम्झां थो हीउ हिकिड़ो बहितरीनु अमल आहे। असां सिंधी आवाम खे हिमथायो आहे, प्रमोट कयो आहे सिंध टीवी वारनि। असां सिंध टीवी वारनि जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं। 3 दिसंबर 2023 जेको सिंध जो जेको सिंधी जेको स्लोगन आहे सिंध जे न्याणियुनि सां तशदुद, उहो जेको सॼी सिंधी टीम खे जस्तो ॾियां ऐं CEO खे जस्तो ॾियां, हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम कराइनि सॼी सिंध में। पहिरीं त जेको आहे सिंध टीवी खे जेको आहे उहो जेको आहे उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां, जेको उन्हनि हर साल जीअं हिन साल बि टंडोलायर प्रेस क्लब ते ही जेको मंडल मचायो आहे, असां उन्हनि जा थोराईता आहियूं। असां मुबारकबाद पेश था करियूं प्रेस क्लब जे समूरनि साथियुनि खे ऐं सिंध वासियुनि खे मुबारकूं था ॾियूं। तमामु बहितरीनु शानदार प्रोग्राम रखियो। उन खां अलावा सिंध जे नाले वारे फ़नकारनि क़ौमी गीत चई आयल माण्हुनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। कैमरामैन टीम सां गॾु जान मोहन समेत जो सिंध टीवी न्यूज़ टंडोलायर।